साहिली पची जे पोछड़ वारे इलाइक़नि में ज़राइत ऐं माहिगिरी जो ज़वाल तहरीर लिखे थो मंसूर आरफाणी। सिंध जी सामूंडी पटी जेका कंहिं दौर में ज़रखेज़ ज़मीननि, आबाद ॻोठनि ऐं माहिगरनि जे रौनकनि ऐं मुर्कनि सां सुञाती वेंदी हुई, अॼु शदीद बुरान जे वर चढ़ियल आहे। ख़ासि तौर ते साहिली पटीअ जे पोछड़ वारा इलाइक़ा माहौलियाती तब्दीली, समंड जी चाड़ ऐं इंतिज़ामिया जी बेध्यानी सबबि मुसलसल तबाही ॾांहुं वधी रहिया आहिनि। हिते ज़राइत जेका मक़ामी माण्हुनि जी ज़िंदगीअ जो अहम सहारो हुई, हाणे खारे पाणी जे करे ख़तम थियण जे किनारे पइजी चुकी आहे। समंड जो खारो पाणी ज़री ज़मीननि में दाख़िल थियण सबबि हज़ार एकड़ ज़मीन बंजर बणिजी वई आहे, जंहिं करे हितां जा आबादगार सख़्त परेशानी में मुब्तला आहिनि। ज़मीननि जी ज़रखेज़ी ख़तम थियण सां न सिर्फ़ फसल मुतासिर थिया आहिनि, पर माण्हुनि जे रोज़गार जा ज़रिया बि ख़तम थींदा पिया वञनि। ॿिए पासे माहिगिरी जेका साहिली माण्हुनि जी मैशियत जी रीढ़ जी हॾी सम्झी वेंदी आहे, इहा बि बासर माण्हुनि ऐं गैर क़ानूनी कब्ज़े माफ़िया जे वर चढ़ियल आहे। सामूंडी पटीअ ते कब्ज़ा, गैर क़ानूनी ट्रालिंग ऐं वसीलनि जी बेदरिया इस्तहल सबबि मक़ामी माहिगर पंहिंजे ई समंड में अजनबी बणिजी विया आहिनि। संदन ॼार ख़ाली मोटनि था, जंहिं सबबि संदन घरनि जा चुल्हा विसामी रहिया आहिनि। इन समूरी सूरत हाल जो सबबि हिकु ॾुखोईंदड़ पासो फाका कशी आहे। जॾहिं ज़मीन फसल न ॾे, समंड मच्छी न ॾे ऐं हुकूमती ध्यानु बि न मिले, तॾहिं बुख ऐं बदहाली माण्हुनि जी क़िस्मत बणिजी वेंदी आहे। साहिली ॻोठनि में केतिरा ई ख़ानदान ॿिनि वेलनि जे मानी लाइ परेशान आहिनि, जॾहिं त केतिरनि ई माण्हुनि खे लॾ पलाइण ते मजबूर थियणो पियो आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हुकूमत साहिली पटीअ जे बचा लाइ हंगामी बुनियादनि ते क़दम खणे, हिफ़ाज़ती बंद मज़बूत करे, गैर क़ानूनी कब्ज़ा ख़तम कराए, मक़ामी माण्हुनि लाइ रोज़गार जा मुतबादिल ज़रिया फ़राहम करे। जेकॾहिं अॼु बि संजीदगी न ॾेखारी वई त सुभाणे साहिली पटी सिर्फ़ नक्शनि ते रहिजी वेंदी, जॾहिं त इहा उन जा रहवासी बुख, बदहाली ऐं बेवसीअ जी तारीख़ बणिजी वेंदा।